जय श्री कृष्ण। ऐसे और भजन एवं गुरबाणी को श्रवण करने के लिए हमारे YouTube चैनल बाबा भगत राम चकरभाटा को सब्सक्राइब, लाइक एवं शेयर करें। बिगड़ी जन्म अनेक की, सुधरे अब ही आज। हो ही राम को नाम जप, तुलसी तज कुसमाज। रामचरितमानस रामायण में तुलसीदास महाराज चवंता, अॼु ई ठाहे वठ पंहिंजो जन्म, सुधारे वठ। हाणे जो हाणे, सुभाणे ते न रख। ईअं न सोच सुभाणे सुभाणे न। कबीर साहब पंहिंजी वाणी में चवनि था, काल करे सो आज कर, काल करे सो आज कर, आज करे सो अब, आज करे सो अब। पल में पर लय होवेगी, पल में पर लय होएगी। बहुर करेगा कब, बहुर करेगा कब। छो जो न जिंदगी जो कोई भरोसो को नहीं। इन करे हाणे जो हाणे करे वठ। सुठो कम जेको भी करणो ते हाणे करे वठ। मन में कोई शुभ संकल्प अचे तो हाणे करे वठ। ईअं न सोच जाए सुभाणे कंदुमि। मन बेईमान आहे, बदिलजी वेंदो। मन में संकल्प अचे न भई मां ये सेवा कयां, जेकर या ही सत्संग में वञा, या ही प्रभु जी भक्ति कयां, या नाम जपियां, या ही सुठो कम कयां, वो तुरंत कर। काल करे सो आज कर, काल करे सो आज कर, आज करे सो अब, आज करे सो अब। हाणे कर। ठीक। और इन्हीं जे विपरीत उल्टो, अगर कोई बुरो ख्याल तो अचे, बुरो संकल्प तो अचे, कोई एड़ो दोस्त तो अचे जेको गलत सलाह तो दे, त पो उनखे ईअं चओ, आज करे सो काल कर, आज करे सो काल करे सो परसों। करे सो परसों। ईअं जेको बुरो ख्याल, बुरो संकल्प आहे, उनखे सुभाणे ते परीहं ते रख। न तकड़ न कर। ऐं सुठो संकल्प आहे, सुठो कमु आहे, सत्संग आहे, सेवा आहे, सिमरन आहे, भगवान जी भक्तीअ जो कोई बि कमु आहे, उहो तुरंत कर। हाणे जो हाणे। जय श्री कृष्ण। हमसे जुड़े रहने के लिए बाबा भगत राम चकरभाटा YouTube चैनल को लाइक व सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन के लिए बेल आइकन प्रेस करें।